जो दरिया ॿीहर जेकॾहिं हिन ज़मीन ते आया त ॾाढो बुरो असरु कंदुसि जो त गौराम जी गजगोड़ तव्हां अञा ॾिठी न आहे। सुल्तान मां हुननि जो घर ॾिसी आहियां पर इज़त सां इहे मायूं वापसि न ईंदियूं जेसिताईं हुननि खे ज़बरदस्ती खाइणो न पवंदो। पोइ तुंहिंजी छा सलाह आहे? सुल्तान मूं ॿुधो आहे त मल्हार मञे ई नथो, तूं छा थो चवणु चाहीं? मल्हार जो ॿाराणो दिमाग़ थी वियो आहे। छा मल्हार जे चवण ते असां पंहिंजी मायुनि खे ॿियनि जे दर ते छॾे ॾींदासीं? मल्हार सां सिर्फ़ जी में जी मिलाइणो आहे, बाक़ी असां जेको कमु कंदासीं न असां पंहिंजी मर्ज़ी सां कंदासीं। सुल्तान मां त चवां थो त घणी डारा न कयूं, ईअं न थिए त इहो घर छॾे बि हलिया वञे। सुभाणे जे सिज सां ई उन्हनि जे घर में घिड़ी मायुनि खे वापसि आणणो आहे, पर इहा ॻाल्हि मल्हार जे कननि ताईं न पहुचे। वरिया मां तूं तयारु रहिजो, हेॾो कुलू ऐं मां निकिरी ईंदासीं। सुभाणे जे सिज सां ई मायुनि खे वापसि वठी अचणो आहे। हाणे दिलबर जे घर में ज़ोरी घिरणो आहे, ॾिसां त हू असांखे कीअं थो रोके सघे। सुल्तान मां ऐं वरियाम तयारु हूंदासीं, बस सिर्फ़ तव्हां तयारी करे वठिजो। सुबुह जो सवेल उन्हनि जे घर में न आहे घिरणो, 11-12 बजे जे टाइम खां पोइ उन्हनि जे घर में घिरणो आहे, जीअं इहे नाश्तो करे घरां निकिरनि ऐं पाण उन्हनि जे घर में पहुचूं। पर इहा ॻाल्हि यादि रखजां त सुभाणे इहो कमु हर हाल में करणो आहे, पोइ इहो कमु असांखे दिलबर जे लाश मथां लत रखी छो न करणो पए। माई सियाणी, जेकॾहिं तूं जादो जो जीअण हराम करी पोइ जेको तूं चाहींदी आहे उहो तोखे मिलंदो। वसाई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ऐं मां ॻाल्हाईंदी आहियां सच, भली बुरो लॻई त लॻई। तोखे जादो सां जंग जोड़ण जो को फ़ाइदो ई कोन्हे। मुंहिंजी सलाह वठ त तूं ऐं जादो ॿई मिली करे ऐं बाल बेगम जो जीअण कयो हराम। मूं बि इहो ई सोचियो हो, इहो ई सोचे करे माई जादू जे घर वई हुयसि, पर हुन त मूंखे उतां तड़े कढी। माई सियाणी, जादू त मूंसां ॻाल्हाइण ई मुनासिब न सम्झो। हाणे पहिरियां जादो खे झुकाइणो आहे, पोइ वञी मां भानो बेगम खे पाणी मोड़ींदसि। जेकॾहिं जादो तोसां मुंहुं मोड़ियो आहे न त तव्हां बि त जादो सां ओड़ी जुठ कई आहे न। पोइ तूं ई ॿुधा भला वसाई, हा त को जादो तोखे पीघनि में विहारे लोड़ींदी त कोन्हे न। मूं कहिड़ी जादू सां जुठ कई आहे? तूं इहो मूंखे ॿुधाए त सही। सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तो वारे राणा खान उन्हनि खां ज़मीन वरिती, पोइ भला छो न कावड़ बि तव्हां सां? माई सियाणी, इहे मर्दनि जा सौदा आहिनि, मां का विच में हुयसि छा? पोइ माई जादो मुंहिंजे मथां छो फुकियो वेठी आहे? भली तुंहिंजो ॾोह हुजे या न हुजे वसाई, पर तुंहिंजे ने मुड़ुस त हुननि सां नाहक कयो आहे न, ॾिठो वाइठो। जादो वेचारीअ त वॾा ख़्वाब ॾिठा हा बंगलनि में रहण जा। इहा जादो कॾहिं खां वेचारी थी वई आहे? ॿुधा, मूंखे ॿुधा त सही। न न, जादो खे तूं गोली, तूं वेचारी, जादो वॾी ॾाइण, हाणे त तूं ख़ुशि। माई सियाणी, तूं बि न बुखे पेट ख़ातिर सॼो ॾींहुं थी वती गिलाऊं कर। शाम थी वई आहे, सम्झां थो त छोरी अॼु राति माइटनि में रही पवंदी। अलाए छा, मूं बि सॼो ॾींहुं छोरी जो इंतज़ार कयो आहे, मोटी ईंदी, पर हिन महिल ताईं त निभागी छोरी आई कान्हे। अलाए जे छा मन था अथसि। जॾहिं मां सम्झां थो त धीअ छोरीअ खे मथड़े ते हथ फेराए रेहे रेबे पंहिंजो करे छॾियोसि। हाणे जेकॾहिं न ईअं थियो आहे, पोइ सही आहे, छोरी असांजे जे आखे में किथे थी अचे। हाणे जी छोरी खे असां चयो, उन बि त उहे ई कयो न, असांजे चवण ते हली। सॼी भरी पैसनि जी हुई, बसि तुंहिंजी थोरी ग़लती जे करे ईअं उॾामी विया। जादू मूंखे कहिड़ी ख़बर हुई त इहो राणो कंदो असांजो ही ॾींगो ॾेरी। न को कागज़ तो उनखां वरिता, न को पढ़े, न को पढ़ाए ई आहे। बसि इहे सही करे उनखे यकदम ॾेई छॾी। जेकॾहिं कुझु ज़मीन बचियल हुजे हा त वरी बि विकिणी सिकणी को जहान ठाहे वठूं हा, पर न, तो त सॼी ज़मीन विकिणी असुल पट करे छॾियो। हाणे छा थींदो? उहो त अथई, हाणे वरी चईंदो त छा कयां। पंहिंजो पाण खे त वॾो दाना सम्झंदो आहे, पर हुन कीअं बेवकूफ़ करे अछो मुंहुं करे छॾिस, उनजो छो नथो सोची। जॾहिं तूं हिकिड़ो कमु कर,
कम वियो आ त तूं भलो साईं खणी वञी राणे जे झोलीअ में रख। चईस बाबा जेका तोखे असां ज़मीन ॾिनी हुई उहा तोखे आई, बाक़ी हाणे जेके पैसा तो असांखे ॾिना महिरबानी करे तूं असांखे उहे पैसा वापसि कर। कमु सवलो लॻो पियो। हा मूंखे त ॾस ॾी तो, तूं छो नथो भलो साईं उन ॾांहुं खणी वञी? जादो मेरे खुदा जो वास्ते माऊ तो बता मुझे निंड हराम न कर, मूंखे आराम करण दे। मुंहिंजी सॼी ज़िंदगी जी निंड हराम करे हाणे वरी तूं आराम कंदे। पोइ वरा कणो बंदूक करणो सिरे में मूंखे आई त बंदूकनि जे हणण जहिड़ो, पर छा कयां मुड़ुस थी पियो आई। वाह जा इज्जत कई थी मुड़ुस जी, कुत्तनि लाइ वेठी थी गॾु कराई हाणे इज्जत थी करी। हाणे तूं हीअं कर, खणो बंदूक हणो मूंखे, तुंहिंजी बि जान छुटी पवंदी ऐं मुंहिंजी बि रोज़ रोज़ जने टीके मां जान छुटी पवंदी। अहिड़ो आसानी सां तुंहिंजी जान छुटण वारी नाहे। जे चाही थो न त इन टीके मां तुंहिंजी जान छुटे, पोइ वञी राणे जूं रातिनि जूं निंडियूं हराम कर त कुझु वरे सरे के पैसा मिलन, का ज़िंदगी असीं पंहिंजी बि सुधारियूं। वेंदुसि, ज़रूर वेंदुसि। जीअं ने राणा असांजे रातिनि जूं निंडियूं हराम कयूं न, तीअं मां बि हुन जो कंदुसि ढींको ई ढेरी। सुल्तान वारा काॾे निकिरी पिया? अॼु आयो, अॼु भॼा था। अदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त किथे छेड़ो न कर। ये सभु हिते आहिनि, पोयां घर में केर बि कोन हूंदो। इहे हिननि जा भाग आहिनि जो हेठि बीठा आहिनि, न त मुफ़्त में मारिजी वञेला। सुल्तान हिते बीहण मां को बि फ़ाइदो न आहे, उन्हनि खे शक पइजी वेंदो। हलो निकिरण जी थियो। जॾहिं छेड़ो कनि न त पोइ हिननि सां मुंहुं ॾेई वठंदासीं, पर जेसि ताईं आगरा ई नथा कनि त पोइ असांजो कहिड़ो ॾोह कयो अथनि जो असां हिननि सां छेड़ो कयूं। अदा मां नथो चवां जहिड़ो कयूं, पर असांखे ख़्यालु करणु घुरिजे। केॾी महिल बि हुननि जा होश ख़ता थिया न, ओचितो असांजे मथां कड़को कंदा ऐं पोइ असांखे पाण संभालण जो वक़्तु बि कोन मिलंदो। दादा हलो त हलो, हिते ई हुजनि, असां हाली माइनि खे कढी अचूं। तूं पंहिंजी होशियारी रख ऐं तोते खे बि चओ त होशियार रहे। बाक़ी तव्हां मुंहिंजो खुटको ई न कयो। अदा साईं कोराम ज़मीन ते वञी मुंहिंजे हारनि खे दड़का धामान ॾेई उतां भॼाए कढियो अथई। रत जे रिश्तनि जो थो लिहाज़ कयां, न त हिन कोराम जी औकात छा आहे जो मुंहिंजे माण्हुनि खे मुंहिंजी ज़मीन ते अची करे दड़का धामान ॾेई या बनीअ तां धड़े। राणा खान तो रत जे रिश्तनि जो भरम रखियो किथे आहे? सॼी ज़िंदगी होॾ ऐं लालच में गुज़ारी थी, अॼु तोखे रत जा रिश्ता यादि पिया आहिनि? अदा साईं मुंहिंजो कानूनी कमु थियल आहे, करोड़ रुपया ख़र्च करे मूं ज़मीन ख़रीद कई आहे। छा था सम्झो तव्हां त उहा मां ईअं ई छॾे ॾींदुसि? राणा खान तो धोखो कयो आहे, धोखो। तोखे त ज़मीन जो हिकिड़ो वेसो बि कोन ॾींदासीं। अड़े गुलाम, कॾहिं खां तूं अहिड़ो बदतमीज़ थी वियो आहीं? जॾहिं ॿ वॾा पाण में ॻाल्हाइनि था, तोखे विच में टपे ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे? छो इन में बदतमीज़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां ग़लति आहियो त मां चई ॾिनमि। ॻाल्हाए वठ गुलाम, अदे साईं जे बगल में बि जेके आबोशूं आहिनि थई आण,
बाक़ी जेकॾहिं ॿाहिरि ॻाल्हाई त नड़ीअ ते लत ॾेई कंदो साईं ते पूरो। धमकियूं न दे राणा खान, धमकियूं न दे। इहे गुराम ज़मीन ते घुमंदो रहंदो, ॾिसां त हिनखे केरु तो हथ लाए। मां रोकींदुसि तोखे राणा खान, मां गोराम खान। इन जो मतिलब त ज़मीन जो कब्ज़ो तव्हां मूंखे इज़त सां कोन ॾींदव। लॻे थो त मूंखे हथियारनि खे तेल हणणो ई पवंदो। ज़मीन तुंहिंजी आहे कान त पोइ तोखे कब्ज़ो छो ॾियूं? तो धोखे सां कागज़ लिखाया आहिनि, धोखे सां। मुंहिंजो कानूनी कमु थियल आहे त पोइ वञ कोर्ट में वञ। जेकॾहिं तोखे पोइ उतां ज़मीन मिले थी त पोइ मां तोखे ज़मीन जो कब्ज़ो ॾींदुसि। वञ कोर्ट में वेंदुसि, पर सुभाणे मुंहिंजा हारी मुंहिंजी बनीअ ते कमु कंदा। ॾिसां त कंहिंजी मजाल आहे जेको मूं वटि अची कमु थो रोकराए। मस्तानी, ही ज़मानो वॾो ज़ालिम अथई। दर्दन जो दरिया माई वसाई मूंखे जाड़े आख़िरी चक्कर हिते मोकिलियो आहे। चयोथसि त वञी वसाई खे ऐं राणे खे सम्झाए अच, पर राणो त आहे कोन। तंहिं करे तोखे चवां थी त शराबत सां कंहिंसां पैसा खया अथव न, उहे मोटाए ॾियो, न त। धमकी छा लाइ पई ॾे माई? हिकु त तुंहिंजा पैसा असां खया न आहिनि, जे असां खया बि आहिनि त तूं करे छा थी सघीं? अहिड़ो हशर कंदी जो सॼी ज़िंदगी यादि कंदव। जिन छॾे भूत छॾे, पर जादो जिंद कोन छॾींदव। अड़ी तोखे मोकल आहे, तूं असांखे कुई वञा। जेकॾहिं असांखे इज़त शराफत सां पैसा न मोटाए ॾिनव न ऐं ॻाल्हि ॻरी थी वई त पोइ असीं ॿई ज़ाल मुड़ुस भलो साईं खणी अची तव्हांजे दर ते वेही रहंदासीं। असां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे जे तूं असांजा भलो साईं खणी ईंदीअ? छा बिगाड़ियो आहे? हा, ये असांजी तव्हां तबाही करे छॾी आहे। अञा थी चए त असां कयूं छा आहे? सभु को पंहिंजी तबाही पाण कंदो आहे, ॿियो कोई बि कंहिंजी तबाही नथो करे सघे। तूं बि हली हुई मौजियां रिसियाणी थियण। चवंदा आहिनि न, कुवे लदी हरीड़, चई मां त वॾो पासारी आहियां। तूं वरी कुंज जी मिल्कियत ते जल्द रिसियाणी थियण जा ख़्वाब पई ॾिसे। मां रिसियाणी कान थियसि, तूं वरी कहिड़ो सॼो ॾींहुं वेठी हिंदोरनि में लुॾियां खीर सां मुंहुं धोई। ख़ुदा ख़ुदा कर, ऐं असां खां वधीक त ख़ुदा बुख तव्हांखे ॾिनी आहे। जो पराओ माल हड़प कयो वेठा आहियो, कुझु ख़ुदा ख़ुदा कयो। अञा थी चए त रईसियाणी आई, रईसियाणी त बानो बेगम आहे। तूं तुंहिंजे जुती लाइक़ बि नाही। बस हाणे बस माई, वधीक मूंखे होश मां न कढ। हितां धिका ॾेई न तड़े कॾहिं। तूं छा तुंहिंजा वॾा बि हितां मूंखे धिका ॾेई ॿाहिरि नथा कढी सघनि? हा, पछाड़ी में चई थी वञे त शराबत सां मुड़ुस खे चई छॾ त असांजा पैसा मोटाए ॾे, न त ॿई ज़ाल मुड़ुस ॾिस त भलो साईं कीअं था खणी अची वियो, उहो ई पोइ तव्हांखे ॾिसंदो आहे। साईं, मूं ख़बर ॿुधी आहे त राणो ज़मीन ते कब्ज़ो पियो करे ऐं तव्हां हुनजे साम्हूं गोराम खे छॾियो आहे। जी बानो बेगम, सही ख़बर ॿुधी आहे। तो गोराम ॿार आहे, राणो किथे हुनखे नुक़सान न रसाए। तूं चरी नथी बानो बेगम, खणी जो इहो गोराम हिते रहियल आहे असां जूं हमदर्दियूं हासिल करण लाइ, पर इहा सॼी रांदि राणा जी आहे, राणा जी। ऐं गोराम असांखे बेवकूफ़ बणाईंदो पियो अचे, बेवकूफ़। ऐं गोराम इहो थो सम्झे त मूंखे का बि ख़बर न आहे। बानो बेगम, हू असांखे बेवकूफ़ बणाईंदो थो अचे पंहिंजे हिसाब सां। बानो बेगम, मां उनजी फितरत खां चङी तरह सां वाक़िफ़ आहियां, सभु सम्झां थो। सभु कुझु ॼाणण खां पोइ बि
तव्हां ख़ामोश आहियो? जेसी ताईं गोराम खुली मुझे साम्हूं नथो अचे बानू बेगम तेसी ताईं मां कुझु बि न चवंदुसि, न कुझु बि न। जेकॾहिं असांजी सोहबत में अचण खां पोइ हू सुधरी थो वञे त पोइ असांजी पूरी दौलत जो मालिक बणिजी वेंदो, न त बानू बेगम हू पंहिंजे नसीबनि खे पाण छो कराईंदी। जॾहिं राणू ऐं गोराम पाण में मिलियल आहिनि त तव्हां उन्हनि खे कीअं ज़ाहिर करे सघंदा? उन्हनि जेका कोड़की तयारु कई आहे मूंखे फासाइण लाइ बानू बेगम, हाणे उन कोड़की में हू पाण फासी पिया। पाण ज़मीन जी तकरार खां हाणे मूं बि उन्हनि ॿिन्ही खे आम्हूं साम्हूं करे छॾियो आहे। हाणे हू जेकॾहिं पाण में विढ़नि था त नुक़सान बि उन्हनि जो ई थींदो, ऐं जेकॾहिं पाण में नथा विढ़नि त मुंहिंजी नज़रनि में ॾिठा भू थींदा। बानू बेगम इन ॻाल्हि राणा खे परेशान करे छॾियो आहे त गोराम खे बि। बानू बेगम या त उन्हनि खे विढ़णो पवंदो या त उन्हनि खे ज़मीन जो कब्ज़ो हाणे छॾणो ई पवंदो। साईं तव्हां चओ था त का टी वाट नाहे रही, पर राणा जहिड़ो शातिर दिमाग़ माठ करे कोन वेहंदो, उहो कुझु बि करे सघे थो। बानू बेगम टी वाट रही न आहे, जेकॾहिं उन्हनि खां टी वाट ॻोल्ही न बानू बेगम त उन मसइले जो हल मां ॻोल्हे वठंदुसि। हाणे तूं परेशान न थी, सभु ठीकु थी वेंदो। मस्तानी सिर्फ तू मुझे लाइ पैदा थी है, मूंखे छॾे वञण जी कॾहिं का ॻाल्हि न कजे। ईअं भला थी सघे थो जो मस्तानी जी मस्तानी हुनखे छॾे वञे? मस्तानी ही ज़मानो वॾो ज़ालिम अथई, कॾहिं बि ॿिनि प्यार करण वारनि खे हिकु थियण नाहे ॾींदो। हू असांजे विच में नफ़रत जी दीवार खड़ी करण जी कोशिश कंदा मस्तानी, पर तूं उन धोखेबाज़नि जे चक्कर में कॾहिं बि न अचिजे। मूं सिर्फ़ तोखे चाहियो आहे मस्ताना, ऐं पंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी साहनि ताईं तोखे चाहींदी रहंदसि। ही ज़ालिम ज़मानो तोखे ऐं मूंखे कॾहिं बि जुदा नथो करे सघे। मां सिर्फ़ तुंहिंजी आहियां ऐं तुंहिंजी। इंसान जॾहिं इश्क में ईंदो आहे ऐं सचे इश्क में, त उनखे दुनिया सम्झ में ईंदी आहे। मुंहिंजे मुर्शिद बुखारी मूंखे सम्झ ॾिनी आहे। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी मस्तानी मूंखे मिला। जेकॾहिं मुंहिंजी मस्तानी मूंखे न मिली त मां रिणनि में रुली वेंदुसि। ही दुनिया दर्दन जो दरिया है, पर मां उन दरिया में जेकॾहिं पार थी वियुसि त पंहिंजी मस्तानी ताईं जरूर पहुचंदुसि। अम्मा अॼु ॿियों ॾींहुं आहे, अदा मल्हार घर नाहे आयो ऐं अदा सुल्तान ऐं अदा गुलूअ खे त हुनजी का परवाह ई नाहे। जेकॾहिं ईअं ई हुनखे छॾे ॾिनऊं न त मूंखे डपु थो थिए त को नुक़सान न करे विझे। मल्हार हाणे बदिलजी चुको आहे, कंहिंखे बि नुक़सान नथो रसाए सघे। अम्मा मञा थी त अदा मल्हार हाणे कंहिंखे बि नुक़सान न रसाईंदो, पर मूंखे डपु इन ॻाल्हि जो थो थिए त हू पाण खे को नुक़सान न पहुचाए। हा अम्मा, इहा ॻाल्हि त सोचण जी आहे। मल्हार हाणे सफ़ा दीवानो बणिजी वियो आहे। राणीअ सां बेपनाह मोहबत करे थो। जेकॾहिं अदा वरण मूंखे इजाज़त ॾिनी त मां राणी खे परचाए वठी ईंदसि। अम्मा तूं इहो सोच त तुंहिंजा भाइर कहिड़ा आहिनि, असांखे कॾहिं बि इजाज़त न ॾींदा ॿाहिरि निकिरण जी। मूंखे इजाज़त वठी ॾे त अदा दिलबर वारनि वटां राणीअ खे मां वठी अचां। अम्मा मां तुंहिंजे भाइरनि सां इहा ॻाल्हि न कंदसि, अचे त तूं पाण कजां। जेकॾहिं मां कंदीमान न त मुंहिंजी ॻिची पकड़ींदा। अम्मा
जिते राणी रहल आहे न उहे मूंखे पंहिंजी भेण समझनि था ऐं हू अदा वारनि खां वधीक मुंहिंजी इज़त कनि था ऐं मूंखे पूरी पक आहे जेकॾहिं मां अदा दिलबर वारनि ॾे वयसि त राणीअ खे राज़ी करे ज़रूर वठी ईंदसि ऐं ही मसलो रज़ा ख़ुशीअ सां हल थी वेंदो ऐं अदा वारा ही बंदूकूं हलाए ठहियल मसले खे बि बिगाड़े छॾींदा इन करे मां चवां थी अमा रात तुझा ॿाहिरि अचनि त तूं इहा ॻाल्हि चोर जाए वधीक मां बि तुंहिंजो साथ ॾींदसि खुदा कंदो त मां तुंहिंजे ॿारनि खे मञाए वठंदसि माई जादो जिन पूंज तोसां हलण लाइ राज़ी आहे त मूंखे को बि एतिराज़ न आहे छो जो मां तव्हां जीअं न आहियां जो कूंज खे हिते ज़बरदस्ती रहायां अमा कूंज मां सदको वञई अमा घर हलंदी या तूं हिते ई रहंदी आहे मां हाणे उन घर में काना हलंदसि तूं ऐं मामा मूंखे घणो बेवकूफ़ बनायो आहे धोखे सां तव्हां मुंहिंजी समूरी मिल्कियत बर्बाद करे छॾी आहे तोखो वरी छाजो तो पाण त चयो त ज़मीन खे खपायो हिनखे ज़िद तां लाहे सघो पिया पर हिन जो दिमाग़ त तव्हां ई ख़राब कयो आहे मामी ऐं मामे जो ॿियो कहिड़ो कमु आहे हा छोरी असांजो त कम ई हाणे वञी इहो बचो आहे ॿियनि खे बेवकूफ़ करण कारनि ते घुमण पई चाहे बंगलनि में रहण पई चाहे अॻियां पोयां बसि नौकर हुजनि हा जे छोरी खे माउ पीउ न सुधारे सघिया हा उहा असां वटि न सुख सां रहंदी मामी तुंहिंजियूं ऐं मामा जूं ख़बरूं ॿुधी ॿुधी न मुंहिंजा कन बि पची विया हुआ मामी पोइ मां छा कयां जीअं तव्हां पियो चयो मां उहे कयो मामी ॻाल्हि ॿुध जेका ज़मीन खपाईसी उनजा पैसा केॾा हुया घणा दफ़ा तोखे ॿुधायूं उहे चोरी थी विया कूड़ा इहो सरासर कूड़ा तव्हां खां पैसा चुराइजी विया तव्हां खां वधीक कोई चोर आहे छा जो दरिया सुल्ताना तव्हां इहो पंहिंजो ॾाढ मज़लूम औरतन मथां करे सघो था पर असां मथां न जाखर अकबर मुझे सगो भाव आहे हिक ॿिए जा पुट पर इहो सभु कुझु हासिल करण लाइ जेकॾहिं मूंखे अकबर खान जो खून करणो पियो न कॾहिं बि कंदुसि